हिन वीडियो में असांखे ॿुधायो वियो आहे कि सिलेंडर जूं मापूं मिलियल आहिनि असांखे। बेस गोल जी असांखे रेडियस ख़बर आहे 3 मीटर आहे, ठीकु आहे, ऐं ऊचाई जेका आहे हाइट असांखे ख़बर आहे उहा 5 मीटर आहे। हुन खां पोइ असांखे लेटरल सरफेस एरिया असांखे सिलेंडर जो मालूम करणो आहे। तव्हां वीडियो खे रोकियो ऐं पाण करण जी कोशिशि कयो, पोइ पाण खे अची करे कंदासीं। हाणे सभ खां पहिरियां असां इहो ॾिसूं कि लेटरल सरफेस एरिया जी माना आहे छा। ऐं लेटरल सरफेस एरिया उहो एरिया हुजे जेको हे साइडूं कवर करे थो, ठीकु आहे। हिन मथां हेठिएं बेस जेको हेठियों गोल बेस आहे ऐं मथे गोल खे कटे करे हे जेको साइड वारो जेको एरिया जेको कवर कंदो सिलेंडर खे, ठीकु आहे, इन जो असांखे सरफेस एरिया खपे। ठीकु आहे, हिन पोयां बि हूंदो, हिन चौधारी गोल घुमंदो आहे न, ठीकु आहे। आम ज़बान में मथियों गोल कढी करे एरिया जो ऐं हेठियों गोल कढी करे जेको विचों जेको साइडुनि वारो आहे, इहो सरफेस एरिया असांखे मालूम करणो आहे। हाणे थी सघे थो कि तव्हां काथे बि अहिड़ी शइ का ॾिठी हुजे कि असांखे ॿुधायो वियो हूंदो कि लेटरल जो जेको सरफेस एरिया हूंदो आहे उहो बराबरि हूंदो आहे पेरीमीटर बेस जो, ठीकु आहे, उनखे ज़र्ब कंदा आहियूं असां हाइट सां। हाणे हिते पेरीमीटर बेस जो छा थींदो, हे गोल जो जेको चौधारी जेको एरिया थींदो पेरीमीटर थींदो, इहो थींदो। हाणे इहो गोल आहे, हाणे गोल जो गोल सर्कल आहे, सर्कल जो जेको पेरीमीटर हूंदो आहे उहो हूंदो आहे सरकमफेरेंस, ठीकु आहे। सरकमफेरेंस छा हूंदो आहे, या पाए ज़रबिया डी डायमीटर या 2 पाए आर 2 पाए आर, ठीकु आहे। आर चवंदो आहे असांजो रेडियस हूंदो आहे। त हाणे पेरीमीटर जॻह असां लिखी सघूं था 2 ज़रबिया पाए ज़रबिया आर, ठीकु आहे। उनखे ज़र्ब ॾेई छॾींदासीं असां हाइट एच सां, हाइट यानी ऊचाई, एच सां असां हिनखे ज़र्ब करे छॾींदासीं। हाणे इहो ईअं थिए छो थो, हाणे ॾिसो कि असांजो हे आहे पेरीमीटर ऑफ बेस, ठीकु आहे। असां हिनखे ज़र्ब करायूं था हिन हाइट सां एरिया कढण लाइ हिन जो, ठीकु आहे। हाणे इहो ईअं छो थो थिए, मिसाल कयो असां हिन सिलेंडर खे तव्हां कट ॾियूं था, ठीकु आहे। त असांजो जेको हे एरिया जो साइड वारो आहे इनखे असां खोले लिखूं था। हाणे जॾहिं खोले लिखंदासीं ॾिसो त हे हीअं रेक्टेंगल हिकिड़ो मुस्ततिल ठाहे छॾींदो, जंहिंजी हाइट उहा 5 मीटर ई आहे, ठीकु आहे। हाणे जेको हे बेस जेको पेरीमीटर आहे उहो ही साइड थी वेंदी, ठीकु आहे, इहा साइड थींदी खुली करे, हिनखे असां पेरीमीटर चयोसीं। ऐं रेक्टेंगल जो जेको एरिया हूंदो आहे मुस्ततिल जो हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ, ठीकु आहे, त उहो असांखे पेरीमीटर खे ज़र्ब कराए छॾींदासीं असां हाइट सां। इहो असांजे साम्हूं अची थो वञे। हाणे असां हिनखे करे हल करे ॾिसूं, तव्हांजो लेटरल एरिया असांजो थी वेंदो 2 ज़रबिया पाए आर जी वैल्यू आहे 3 मीटर, ठीकु आहे, 3, ऐं असांजी हाइट ऊचाई आहे असांजी 5, त हिनखे असां ज़र्ब कराए छॾींदासीं 5 सां, ठीकु आहे। त हाणे हिनखे असांखे पाए में आंसर ईंदो 2 ज़रबिया 3 थींदो 6, 6 खे तव्हां 5 सां ज़र्ब कंदो जवाबु थींदो 30। जवाबु तव्हां वटि अची वियो 30 पाए, ठीकु आहे, 30 पाए। हाणे पर असांखे हिते असांखे चयो वियो आहे असांखे जवाबु पाए में न खपे, असांखे कुझु अंग खपे। अंग जे असांखे 3.14 पाए जी जॻह ते असांखे ज़र्ब कराइणो आहे। हाणे असां कैलकुलेटर जो इस्तेमालु करे सघूं था, ठीकु आहे। हिन लाइ हाणे कैलकुलेटर जॾहिं असां इस्तेमालु कंदासीं उन में पाए जी वैल्यू मिलियल हूंदी आहे, पर असांखे चए थो पाए जी जॻह ते 3.14 इस्तेमालु कयो, त 30 ज़रबिया 3.14, त असांजो जवाबु अचे थो 94.2, ठीकु आहे। असांखे नियरेस्ट 10th यानी नियरेस्ट 10वीं प्लेस ताईं असांखे करिणो हुयो राउंड ऑफ, ठीकु आहे। त असांजो जवाबु अची वियो 94.2, असांखे इहो करिणो बि न पियो। असां मीटर स्क्वायर यूनिट अची वेंदो, छो जो असांजे मीटर में कमु था कयूं। हाणे हिते असांजो सुवालु हल थी वियो, पर असां अगरि पुछे कि टोटल सिलेंडर जो एरिया घणो थींदो सरफेस एरिया, त असांखे हे मथे गोल ऐं हेठिएं गोल जो बि असांखे हिन में जोड़ करणो पवंदो। सरफेस एरिया अची वेंदो, ॾिसो हे जेको हिकिड़ो असां कढी आयासीं 2 पाए आर एच, ठीकु आहे, इन में असां जोड़ कंदासीं, ठीकु आहे। इहो त असांखे साइड वारो मिली वियो न, ठीकु आहे, 2 पाए ज़रबिया आर इंटू एच, ठीकु आहे। इन में असां जोड़ कंदासीं मथे जो, उन मथे वारो सर्कल ऐं हेठियों सर्कल साॻियो हूंदो आहे, असां हिनखे ॿिनि सां ज़र्ब कराए छॾियूं था। ऐं सर्कल जो जेको असांखे एरिया हूंदो आहे उहो हूंदो आहे पाए आर स्क्वायर। असांखे फॉर्मूलो मिली वियो, फॉर्मूला वैसे मिली वियो, असां 2 फॉर्मूला हिन में एड कयासीं, हिकिड़ो असां जो करे आया आहियूं, हिकिड़ो असांखे सर्कल जो फॉर्मूलो आहे जेको असांखे ईंदो आहे, असां हिन ते काफ़ी कमु करे चुका आहियूं, ठीकु आहे। असांखे इहो टोटल सरफेस एरिया मिली वियो। हाणे इहो तव्हां यादि बि करे सघो था, पर तव्हां इनखे पंहिंजे दिले खे हल बि करे सघो था।